अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे कमर ज़मान हमलाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलाणी TV यूट्यूब चैनल। कीअं आहे दोस्तो? उमेदु आहे त ठीकु ठाक हूंदा ऐं अल्हम्दुलिल्लाह मां बि बिल्कुलु ठीकु आहियां। दोस्तो, अॼु मां तव्हांखे हिकिड़ी ख़ुशख़बरी ॾींदो हलां त मुंहिंजा 500 सब्सक्राइबर मुकमल थी विया आहिनि। इहा हिकिड़ी मुंहिंजे लाइ वॾी ख़ुशीअ जी ख़बर आहे त मुंहिंजी 500 फैमिली यूट्यूब ते मुकमल थी चुकी आहे। त थैंक यू सो मच, लव यू सो मच मूंखे एतिरो प्यारु ॾियण जे लाइ। दोस्तो, थोरा ई सही पर 500 सब्सक्राइबर बि मुंहिंजे लाइ हिकु वॾी ॻाल्हि आहे। दोस्तो, माण्हू जंहिं फील्ड में स्ट्रगल कंदो आहे, कोशिशि कंदो आहे अॻियां वधण जी, जेकॾहिं उन फील्ड में माण्हू खे थोरी थोरी कामयाबी मिलंदी रहे त इन खां वधीक ॿियो छा खपे। ऐं दोस्तो, अॼु जो व्लॉग जेको आहे सो मां वञी रहियो आहियां थाणो आरब खान। हिते असांजे कोस्तान जो इलाइक़ो आहे, तमामु ख़ूबसूरत इलाइक़ो आहे ऐं उते हिकु मशहूरु बुज़ुर्ग हस्ती आहे फ़क़ीर मोहम्मद अली। अॼु मां उन जी दरगाह ते वञी रहियो आहियां। दोस्तो, काफ़ी लंबो सफ़रु थियण वारो आहे थाणो आरब खान, जंहिंमें काफ़ी वक़्तु लॻंदो असांखे उते पहुचण में। सोचियो मां बि वञा थो, व्लॉग भरींदो वेंदुसि, मां बि एंटरटेन थियां, तव्हांखे बि एंटरटेन कयां। दोस्तो, वीडियो शुरू करण खां पहिरियां जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो, ताकी हिन क़िस्म जा वधीक मज़ेदार व्लॉग, एंटरटेन करण वारा व्लॉग तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। त दोस्तो, हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे व्लॉग तरफ़। मां आहियां ऐं मूंसां गॾु मुंहिंजी बाइक आहे ऐं मूंसां गॾु तव्हां आहियो।
ही बारी जा होटल है, बारी जा स्टाफ जो काफ़ी वक्त पहिरियां आबाद हुयो, पर हाँ डुकार जे करे माण्हू जेके सो लॾ पलाण करे विया न, उन करे ही वीरान थी वियो आहे। बस अल्लाह ताला खां दुआ आहे त हिते वरी रौनकूं अचनि। ही ॾिसो जॻहियूं खंडर बणिजी चुकियूं आहिनि। इंशाअल्लाह हिकु ॾींहुं ईंदो हिते वरी बि रौनकूं हूंदियूं। होटल हुई दोस्तों। ही ॾिसो जंगल आहे, असां शॉर्टकट वरितो आहे जंगल मां त जीअं असां रोड ते पुॼी सघूं। ही शॉर्टकट आहे। दोस्तों ही शॉर्टकट असांजो हिन तरफ़ खां जेको ते आयो सो पूरो थी वियो। ही रस्तो जेकर तव्हां वठी ईंदव थाणे अहमद खान खां त ही सिधो वेंदो फ़कीर महमद अली दरगाह आरब खान। दोस्तों ये पोल्ट्री फार्म आहे, ओल्ड पोल्ट्री फार्म, जंहिंमें हिन वक़्तु मुर्गी कोन्हे।
इकबाल कानड़ो शॉप है। जेकर तव्हां फ़कीर महमद अली टे ईंदव त हिते तव्हांखे ज़रूरत मुताबिक़ हर शइ मिली वेंदी। बोतल आहे या पाणी आहे, हर शइ। दोस्तों ये अल जिलानी ज़ोएब नूर शाह पार्ट्स है। जेकर तव्हां किथां बि ईंदव फ़कीर महमद अली तरफ़ हिते हर शइ जेका बि गाॾी जी तव्हांखे मिली वेंदी। टायर पंचर हुजे या का बि, दोस्तों उहो बि मुनासिब रेट में। दोस्तों ये असां बोतल वरितीसीं साम्हूं दुकान था। अञा मंज़िल काफ़ी परे आहे। सोचो थी तो कुछ पी थदा थी वञे। गर्मी भी काफ़ी ज़्यादा है ऐं हिन वक़्तु टाइम भी थिए पियो 12:53। गर्मी भी तमामु घणी आहे। दोस्तों ये फ़कीर मोहम्मद अली बोर्ड अथव। हिन पासे करचात आहे, हिन पासे असां आया आहियूं। दोस्तों फाइनली असां पहुची वियासीं दरगाह ते। पहुची वियासीं। काफ़ी वक्त खां प्रोग्राम हुयो हिते अचण जो, पर वक्त कोन पे मिलियो ऐं अॼु वक़्तु गॾु ई पहुची वियासीं असां दरगाह ते। हींअर रश तमामु घटि आहे। इहो ई बहितरीनु मौक़ो आहे तव्हांखे अंदरि दरगाह ॾेखारण जो। पूरी सिंध में मशहूरु साईं फ़कीर मोहम्मद अली जी दरगाह, उहा बि तव्हांखे मां ॾेखारींदुसि। ऐं हींअर असां काफ़ी लंबो सफ़र तय करे आया आहियूं, इन करे कुझु वक़्तु असां हिते रेस्ट कंदासीं। दोस्तों हे साईं जी दरगाह आहे। ख़लीफ़े खां मूं इजाज़त वरिती आहे ऐं हितां जो कुझु वीडियो भरण जी। बिस्मिल्लाह। सुखन वारी सदा अलो ओ मता का मूसी करे हाय नंढड़े लाकू ओ दुख
ॾिठा अल्लाह नंढड़े लाकू दुख ॾिठा जिंद सूरन में है जिंद सूरन में सामाणी। दोस्तों ये अमीर बश्क अथव हितां जो ख़लीफ़ो हिन दरगाह जो। ज़्यादातर काफ़ी जेके परे परे खां माण्हू ईंदा आहिनि हर माण्हुनि जी ख़िदमत कंदो आहे ऐं उन्हनि खे जेका बि ज़रूरत मूजिबि शइ उन्हनि खे पुॼाए ॾींदो आहे। तव्हां बि हिते अचो इनशाला ही तव्हांजी ख़िदमत में ऐं का बि कमी रहण कोन ॾींदो। चाचा तव्हांखे घणो वक़्तु थियो आहे हिन दरगाह ते? 11 साल। ठीकु आहे। हीअ चाचो 11 साल खां अमीर बश्क हिते दरगाह जी हिन ते ख़िदमत पियो करे हर माण्हू जी ख़िदमत कंदो आहे जेके परे परे खां हिते ईंदा आहिनि। इनशाला तव्हां बि हिते अचो साईं जी दरगाह ॾिसो घुमो ऐं तव्हांखे कंहिं बि क़िस्म जी का बि तकलीफ़ पेश कान ईंदी। खुदा हाफ़िज़। तो ही साईं जी वेहण जी जॻह हुई, ही हिंदोरो आहे। ही ॾिसो तव्हां साईं जी बैठक हुई हिते साईं फ़कीर मोहम्मद अली। सुभान अल्लाह माशा अल्लाह। दोस्तों हिते रौनक ई रौनक लॻी पई आहे। हिन वक़्तु रश कोन्हे बाक़ी इस्लामी कैलेंडर ईयर जे मुताबिक़ हर महीने जी 14वीं राति तमामु घणी रश थींदी आहे। परे परे खां माण्हू ईंदा आहिनि। हिते लंगर बि पोइ 24 कलाक हलंदो आहे। काफ़ी परे परे खां हिते माण्हू ईंदा आहिनि। तमामु पुरसुकून ऐं राहत भरी जॻह आहे। दोस्तों ही मुसाफ़िर खाना अथव। हिते अगरि को बि राति रहे साईं जी दरगाह ते ही मुसाफ़िर खाना आहिनि उन्हनि जे लाइ। दोस्तों हाणे असां वापसी कंदासीं ऐं छो जो हाणे पंधु काफ़ी परे आहे। जेको कुझु तव्हांखे ॾेखारियोसीं उते जे ख़लीफ़नि सां तव्हांखे मिलायोसीं। हाणे सफ़र थोरो डिघो आहे ऐं हाणे असां वापसी कंदासीं।
दोस्तों अॼु जे व्लॉग में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ व्लॉग तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ व्लॉग तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन व्लॉग खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन व्लॉग में कमेंट बि ज़रूरु कंदा। ऐं जेके नवां दोस्त मुंहिंजे चैनल ते पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक व्लॉग तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहे। तो दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।